इते मूंखे ॿुधाईं त लाड़काणे भरिसां तालके थाणे जी हद में ॻोठ लाल बख्श में घरनि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि केतिरा ई घर सड़ी रख थी विया। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। इतला बावजूद फायर ब्रिगेड गाॾियूं न पहुतियूं। वधीक नुक़सान जो ख़दशो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। लाड़काणे भरिसां तालुके थाणे जी हद में ॻोठ लाल बख्श में घरनि खे बाहि लॻी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणे मां आवाज़ जो ब्यूरो चीफ ज़फर अबड़ो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी ज़फर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही लाड़काणे जे भरिसां तालके थाणे जे हद जो ॻोठ आहे लाल बख्श भट्टी। उन में अचानक घरनि खे जेको आहे सो बाहि वकोड़े वई आहे, जंहिंजे करे काफ़ी घर जेके आहिनि उहे सड़ी विया आहिनि ऐं गॾो गॾु उन घरनि में पियल जेको समूरो सामान आहे उहो बि सड़ी वियो आहे। चौपायो माल ऐं बकरियूं वग़ैरह जेके आहिनि उहे बि सड़ी वियूं आहिनि ऐं तमामु घणो उन्हनि ॻोठाणनि जो जेको आहे सो नुक़सानु थियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त असां फायर ब्रिगेड खे फौरी तौर ते इतलाह ॾिनो जीअं ई बाहि लॻी, पर उहा तक़रीबन 1 कलाक खां पोइ जेको आहे उते पहुती, जंहिंजे करे हुननि जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे। ऐं जेको बि घरनि में पियल सामान ऐं घरा उहे सड़ी रख थी विया आहिनि ऐं उन्हनि जो तमामु वॾो उन्हनि जो चवण आहे त नुक़सानु थियो आहे। त हुननि इहो मुतालबो कयो आहे ज़िले इंतिज़ामिया कयां त फौरी तौर ते उन्हनि जे नुक़सान जो अज़ालो करे उन्हनि खे घर बि ठाराए न वञनि, जेको नुक़सानु थियो आहे सामान वग़ैरह उन्हनि जो बि जेको आहे सो मुआवज़ो उन्हनि खे अदा कयो वञे। जी।